नाज़रीन, मीरपुर बुरड़ो लॻ मिर्ज़ा स्टाप ॻोठ हाजी वली मोहम्मद टांवरी लिंक रोड जो तामीराती कम 14 सालनि खां रोलड़े जो शिकार आहे, जंहिं करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। उन ई हवाले सां रिपोर्ट कयो आहे केसर टांवरी। बुरड़ो लॻ मिर्ज़ा स्टाप ॻोठ हाजी वली मोहम्मद टांवरी लिंक रोड ही रोड काफ़ी अरसे खां टुटल आहे। काफ़ी अरसे खां ही ॻोठाणा वॾी तकलीफ़ में आहे। इन सिलसिले में ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे। अचो त इन्हनि सां ॻाल्हायूं। दीनमान टांवरी ॾाढो रोड जो ख़राबु आहे, रोड जो शिकार आहे। महिरबानी करे वञे त रोड ठाहे वञे। असांजे लाइ ॾाढा ॾुखिया आहियूं। जो मिंट जो सफ़र आहे घंटे में तय करिणो पए थो। महिरबानी करे असांखे सभु रोड ठाहे वञे। तक़रीबन 11 सालनि खां वठी ॻोठ दीनमान टांवरी ताईं रोड मुकमिल तयारु न थियो आहे। अधु तयारु थी ठेकेदार हलिया विया आहिनि। असांखे तमामु तकलीफ़ आहे। महिरबानी करे असां MP MLA खे रिक्वेस्ट कयूं था, महिरबानी करे असांजो रोड तयारु करायो वञे। तमामु तकलीफ़ आहे आवाम खे। तक़रीबन 10-12 साल थी असांखे परेशानी आहे रोड जी ॾाढी। असांखे वॾी महिरबानी से तव्हां रोड ठाराए ॾियो असांखे। असां ॾाढा परेशान आहियूं। 2006 में थियो हो, जंहिंमें पहिरियों पथर पियो हो। वरी 2010 वारी ॿोॾि आई, उनमें रोड ॿीहर मंज़ूर थियो। वरी ॿीहर मंज़ूर थियो, ठेकेदार भॼी हलियो वियो। हिन महिल ताईं असांखे एतिरी तकलीफ़ आहे, जेको असांजो सफ़र 5 मिंटनि जो आहे उहो असां अधु कलाक में तय था कयूं। असांखे ॾाढी तकलीफ़ आहे। बराए महिरबानी असांखे रोड मुकमिल करे ॾिनो वञे। असांखे वॾी तकलीफ़ आहे रोड में। रोड असांजो सॼो भॻल आहे। काफ़ी अरसे खां वठी रोड असांजो सफ़ा भॻल आहे। गाॾियूं थियूं आहिनि, कॾहिं टायर मटायूं था, कॾहिं छा भॼे थो, कॾहिं छा सफ़ा नुक़सान करे धकाऊं। महिरबानी करे असांजो रोड ठाहियो वञे। असां गुज़ारिश कयूं था MLA MPA जेका हिते उहिदेदार आहिनि, असां उन्हनि खे महिरबानी करे चऊं था त बाबा महिरबानी करे असांखे रोड ठाराए ॾियो। रोड जी असांखे वॾी तकलीफ़ आहे। हिते तमामु परेशान आहे, ॾाढी सफ़ा असांखे हालात सफ़ा ख़राबु आहिनि। रोड असांजे तक़रीबन 10-12 साल थी विया आहिनि। रोड जी का बि सहूलियत न आहे असांखे। न घिटियुनि जी कंहिं शइ जी सहूलियत न आहे असांखे। महिरबानी करे कमाऊं था 100-150 400-500 रुपया ख़र्च लॻी थो वञे इन रोड जे हालात जे हिसाब सां। तव्हां हिन ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिन ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त ही रोड काफ़ी अरसे खां टुटल आहे। काफ़ी अरसे खां ही ॻोठ वारा जेका तकलीफ़ में आहिनि, ॻोठाणा अपील करनि था सिंध हुकूमत खां, हितां जे तक जे MLA MPA खे गुज़ारिश करनि था हिननि खे हिननि जो रोड ठाराए ॾिनो वञे, जीअं हे मुश्किलातनि खां बची सघनि। केसर टांवरी, आवाज़ TV, मीरपुर बुरड़ो।